अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊँ आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। तारीफ़ अल्लाह जी, सलात मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ही अॼोको निहायत अहम हिकिड़ो प्रोग्राम आहे। आहिनि त सभई सुठा, लेकिन आऊं क़ुरान शरीफ़ जी राति जो हिकिड़ी आयत पढ़ी पे त उन्हीअ मूंखे ॾाढो असरु कयो। पोइ मां राति जो अधु जो उथी ही प्रोग्राम ठाहियो, क़ुरान जो आयतूं चूंडे। आयत कहिड़ी आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आयत आहे सूरतुल नूह जी, आयत नंबर 13। रब थो चए, मालकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा। असीं आयत ॻारे थो छॾे इंसान खे। मालकुम माना तव्हांखे छा थियो आहे? ला तर्जून लिल्लाहि वक़ारा माना अल्लाह जी तव्हांखे अज़मत, अल्लाह जी वॾाई, अल्लाह जो कारखानो इम्प्रेस नथो करे जो तव्हां अल्लाह मां उन जी अज़मत जी तारीफ़ कयो, या अल्लाह ताला ॾे का उमेद रखो, या हुन मां तव्हांखे मुस्तक़बिल अल्लाह में नज़र अचे, अल्लाह जी अज़मत जो तव्हांखे यकीन पैदा थिए। मालकुम माना तव्हां छा ढगा आहियो, ॿकरियूं आहियो, रिढूं आहियो? मालकुम तव्हांखे छा थियो आहे? ला तर्जून लिल्लाहि वक़ारा अल्लाह जी अज़मत जो तव्हांखे यकीन नथो पैदा थिए। तव्हां अल्लाह ताला जी अज़मत तव्हांखे इम्प्रेस कान थी करे। अॼु मां इन मौज़ूअ ते क़ुरान में आयतूं चूंडियूं आहिनि त अल्लाह जी अज़मत छा आहे ऐं असांखे असरु छो थी करे, असां छो था अल्लाह जी अज़मत खां मुतासिर थियूं। रब साईं फरमाए थो, वक़द ख़लक़कुम अतवारा, चए थो आऊं तव्हांखे स्टेजिस में पैदा कयो आहे। तव्हां पहिरीं का शइ कोन हो, उन खां पोइ हिकिड़े पाणीअ जे कतरे में हिकिड़ो नंढड़ो बेदो हो, जेको दूरबीन, खूरदबीन, इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप में नज़र थो अचे, अदरवाइज़ ॾिसण में कोन थो अचे। उन नंढड़े ज़रे में तव्हांजो सॼो जिस्म जो जेनेटिक कोड लिखियलु हो। रंग हे थींदो, वार हीअं थींदा, अखियूं हीअं थींदियूं, कद जो हेतिरो थींदो। पोइ वरी उहो वियो माउ जे रहम में, आस्ते आस्ते वॾो थियो, पोइ वरी हॾा ठहिया, पोइ गोश्त हुयो, पोइ वरी ॿाहिरि निकितो, वरी ॿारड़ो हो, वरी डुकंदो वरितो, वरी 10 सालनि जो, पोइ वरी 30 सालनि जो, 40 सालनि जो जवान थियो। 40 सालनि जी उमिरि में हिन खे सॼे काइनात जे राज़ जी ख़बर पइजी वई। जेकॾहिं अधु मग़ज़ी नाहे त, जे सही इंसानु आहे त उनखे 40 सालनि में उहो अलाह खे वेझो थी वेंदो। उन खां पोइ पोढ़ो थियो, पोइ मरी वियो। तव्हांखे मां, रब चए थो, वक़द ख़लक़कुम अतवारा, स्टेजिस में पैदा कयो। अलम तरो कैफ़ ख़लक़ अल्लाहु सबअ समावातिन तिबाका। आसमान त तमामु वॾा आहिनि, 7 आसमान आहिनि, लेकिन असांजो जेको आसमान आहे, जेको ज़यन समा दुनिया, हिन दुनिया जो जेको आसमान आहे उहो केतिरो आहे? जंहिंखे बि मसाबी माना ॾींहंनि सां, हे जेके तारा ॾिसूं था, या जेको इहो सोलर सिस्टम थो अचे, या गैलेक्सी, इहे असांजो आसमान आहे। 7 आसमान इन खां मथे आहिनि, लेकिन इन आसमान में बि 7 ॿिया नंढा नंढा तबिका आहिनि आसमाननि जा, जंहिंखे लेयर्स चइबो आहे। इहो मां अॻु में बि हिकिड़ो लेक्चर ॾेई चुको आहियां। उहे असांखे चए थो अलम तरो, तव्हांखे ॾिसण में नथा अचनि। हाणे ॾिसण जो मतिलबु इहो आहे त का शइ ॾिसण में न ईंदी आहे, पर यकीन हूंदो। हाणे बिजली, इलेक्ट्रिसिटी आहे, ॾिसण में अचे थी, पर ख़बर आहे त आहे। त इहे आसमान ईअं आहिनि। इन्हनि जी साइंसदान कढियो आहे हिकिड़ो लेयर जेको आहे सो, मिसाल तौरु ॿाहिरां आसमान मां को पथर किरंदो त उन लेयर में सड़ी वेंदो। ॿियो लेयर आहे जंहिंमें टेलीविज़न जूं लहरूं मोटी थियूं अचनि, साउंड मोटी थो अचे, घणियूं शयूं आहिनि। या मथां जेकॾहिं के यूवी जेके ज़रा अचनि था सिज मां, उनखे रोकनि था। अलाह ताला इन जी ॻाल्हि थो करे। उन खां पोइ रब साईं फरमाए थो, वजाल कमर फी हिन नूरऊं वजाल शम्स सिराजा। ऐं हिन आसमान में रब चए थो असां चंड खे नूर कयो आहे। नूर जो मतिलबु आहे त हिनखे पंहिंजी बाहि कान्हे का, पर ॿिए जी रोशनी रिफ्लेक्ट थो करे। जल शम्स सिराजा, ऐं सिज खे त वरी जेको आहे सो ॾियो कयो थो, माना हुनखे पंहिंजी बाहि आहे जेका बरेसि थी। वल्लाह अंबतकुम मिनल अर्द नबाता, पोइ अलाह पाक जेको आहे सो तव्हांजे लाइ ज़मीन मां निबात पैदा थो करे। सुम युईदकुम फिया, वरी मरण खां पोइ तव्हांजी क़ब्र ज़मीन में थींदी। पोइ युख़रिजुकुम इख़राजा, वरी जॾहिं अलाह साईं सूर फूकींदो त इन क़ब्र मां तव्हां सिधा थी उथंदव। रब साईं फरमाए थो, वल्लाह जअल लकुमुल अर्द बिसाता, अलाह साईं ॾिसो तव्हांजी ज़मीन तव्हांजे लाइ विछाई अथसि। लितस्लुकू मिन्हा सुबुलन फिजाजा, त जीअं तव्हां हिन ते हली सघो। हाणे तव्हां वञो था न सखर ताईं,
पोइ ज़मीन में आहे न विथी सखर ताईं वञण ताईं, पिशावर ताईं विथी आहे, पछाड़ी में वञी तव्हां यूरोप ताईं वञी सघो था। इहो त अलाह साईं चए त मां ज़मीन जेकॾहिं तव्हांजे हलण फिरण जे लाइ ठाही आहे, थोरा रुगो रोड सिधा करे टकरियुनि खे सिधो कयो तव्हांजा रोड ठही वेंदा। अॻिते रब साईं फरमाए थो, ऐं अलाह ताला अॻिते फरमाए थो मिन आई शइ ख़लक़हू, चई इहो सोचे थो इंसान त मां कहिड़ी शइ मां हिनखे क्रिएट कयो, पैदा कयो आहे। मिन नुतफ़तिन, हिकिड़े ज़रड़े मां, ख़लक़हू फ़क़द्दरहू, उन मां उनखे पैदा करे ऐं पोइ हुनजी मां मिक़दार मुक़ररु कयो, तक़दीर मुक़ररु कई। सुम सबील यसरहू, पोइ हेॾो ॿारु आहे, थुलो मथो अथसि पर हुनजे निकिरण जो रस्ते खे आसान कयमि। सुम अमातह, पोइ वरी हुनखे मौत ॾिनमि। अकबरहू, पोइ हीउ क़बर में वियो। सुम इज़ा शाह अंशर, पोइ अलाह चए थो जॾहिं मां वरी चाहींदुसि त क़बर मां उथी खड़ो थींदो। कल्ला, पर चए थो इहो इंसान जे बारे में रब चए थो त लम्मा यकिस मां अमरहू, यानी अलाह चए थो एतिरी करण खां बावजूदि मां हुनखे के कमु चया त हीअ कर हीअ न कर, पर उन्हनि ते कोन हलियो। फल यंज़ुरिल इंसान इला तामी, चए थो इंसान जेको सो पंहिंजे खाधे ॾे त निहारे न, चांवर खाओ था चांवर ॾे निहारियो, सभिनी शयुनि ॾिसो त किथां आहियूं। इना सब बनल मां सबा, इहे चांवर, इहा कणिक, इहो जेको खाओ था, को खीर, इहे सभई जेके आहिनि पैदावार छा जूं आहिनि, आसमान मां रब चए थो मूं पाणी वसायो। सुम शकक नल अर्द शक्का, पोइ उन पाणीअ मां ज़मीन खे फाड़े तव्हांजे लाइ सभु ॿूटा निकिता, चांवर निकिता, कणिक निकिती, माल जो गाह निकितो। जे माल जो गाह न हुजे त खीर बि कोन तव्हां पियो। अम्बतना फ़ीहा हब्बा, वरी उन में अलाह थो चए दाणा पैदा कयासीं, माना जोर जो दाणो, बाजरे जो दाणो, कणिक जो दाणो। व इनबऊं व कज़बा, उनखां पोइ अंगूर ऐं ॿियूं इहे जेके भाॼियूं आहिनि, सायूं भाॼियूं। व ज़ैतून व नख़ला, उनखां पोइ ज़ैतून जो वणु ऐं खजनि जा वण। हदायक गुलबा, ऐं वरी घाटा घाटा बाग़। व फ़ाकियत व अब्बा, ऐं उनखां पोइ जेके आहिनि से मेवा ऐं ॿियूं शयूं। मतान लकूं वले अनआमकुम, इन में तव्हां बि खाओ था, तव्हांजो माल बि खाए थो। अलाह ताला अॻिते पुछे थो अलाह जे मौज़ू मुंहिंजो छा आहे? मौज़ू आहे त अलाह जी अज़मत तव्हांखे इम्प्रेस नथी करे अचो, ॿुधो त अलाह छा छा थो करे। चए थो हे बि क़ुर में पाण अलाह असांखे ॾसे थो त पंहिंजो वमा लकुम ला तरजून लिल्लाह वकार, तव्हांखे छा आहे जो तव्हां अलाह जी अज़मत तव्हां ते असरु कान थी करे। अफ़राई तुमा तहरुसून, चई भला तव्हां ॾिसो जेको तव्हां पोखियो था या जेको ॿिज छटिरियो था, अंतुम तज़रऊनहू अम नहनुल ज़ारिऊन, चए थो इहा ॿनी इहा तव्हां पैदा कई आहे या असां इन मां हिनखे फुटायो आहे। असां त दाणो वञी मिटीअ में उछलाए आयासीं, पर उन दाणे मां 100 दाणा केरु थो कढे। रब फरमाए थो लव नशा लजअलना हुतामन फज़लतुम तफ़क्कहून, चए थो जेकॾहिं मां चाहियां त इन ॿिज मां कुझु बि न निकिरे, इन तव्हांजे ॿिज मां का शइ न निकिरे, ऐं पोइ तव्हां जेको हथ पिया पंहिंजो महटियो। इना ल मुग़रमून, चयो हे ॿिज बि वियो, ख़र्च बि वियो, चटीअ में पइजी वियासीं। बल न हुननि महरूमून, चवंदव असां त महरूम थी वियासीं हर शइ खां। अलाह फरमाए थो अफ़राइतुमुल मा अल्लज़ी तशरबून, चई भला जेको पाणी पियो था, कॾहिं उनखे सोचियो अथव जेको गिलास में पाणी विझी वात में विझो था। अंतुम अंज़लतुमूह मिनल मुज़िन, छा आसमान मां तव्हां हिनखे हेठि लाथो आहे? अम नहुनुल मुंज़िलून, अलाह चए थो असां लाथो आहे। वलव नशाल जअलनाहु उजाजन, चए थो जेकॾहिं मां चाहियां त इहो पाणी अचे त समुंड मां थो न, सॼो पीअण जो पाणी जेको असांखे मिले थो सोर्स आहे समुंड जो पाणी, उहो ककर थियनि था। त अलाह थो चए त मां समुंड जे खारे पाणीअ खे जॾहिं मथे थो मोकिलियां त मिठो करे थो छॾियां, पर चए थो इहा टेक्निक मिठे करण वारी मां ख़तमु करे छॾियां। लव नशा जअलनाहु उजाजन, मां चाहियां त इहो खारो ई रहे त पोइ फलौला तशकुरून, पोइ पाणी पी शुकुर अदा कयो त अलाह साईं हे खारो पाणी जंहिंखे असीं वात में विझूं आहे त वात सड़ी पवे आहे, इहो पाणी एॾो तो मथां आसमान में खणी उनखे एॾो मिठो करे छॾियो अथई, ऐं पोइ चए थो तव्हां शुकुर अदा कयो। अफ़रई तुमुन नार लती तूरून, अलाह फरमाए थो त इहा जेका बाहि तव्हां ॿारियो था, पोइ चाहे सुई गैस जी बाहि था ॿारियो या बिजलीअ जी ॿारियो था या काठियूं ॿारियो था, कॾहिं इन्हनि ते सोचियो अथव इन्हनि सभिनी जो सोर्स छा आहे? अंतुम अंशातुम शजरतहा अम नहुनुल मुंशिऊन, छा इहे वण जिन मां इहा एनर्जी पैदा थी आहे, इहे तव्हां पैदा कया आहिनि या रब चए थो असां पैदा कया आहिनि? हे जेको बि असीं पेट्रोल आहे, गैस आहे, इहो सभु वण आहिनि न जेके केतिरा मिलियन साल अॻु में ज़मीन में दफ़न थिया, जंहिंमां उहो ॻरी ॻरी इहो गैस पेट्रोल थो ठहे। त अलाह चए थो इहे वण जेके आहिनि से तव्हां पैदा कया आहिनि या असां पैदा कया आहिनि? न हुन जअलनाहा तज़किरतऊं व मताअन लिल मुक़वीन, चए थो इहे जेके वण आहिनि इहे बि तव्हांजे लाइ इबरत जूं निशानियूं आहिनि, ख़ासि तौर जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि जे लाइ त हिन में वॾा फ़ाइदा आहिनि।
मुसाफ़िर वञनि था रेगिस्तान वण जे हेठां वेहनि था ऐं उन में जेको सो कहिड़े मेवे जो वणु आहे त उतां कुझु पटे खाइनि था त अलाह फरमाए थो त हीउ हिकिड़ो वणु बि तव्हांजे लाइ इबरत जी निशानी आहे फ़सब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम, पोइ तव्हां अहिड़े अज़ीम रब जी तस्बीह नथा कयो, उनजो शुकुरु नथा कयो। अलाह ताला फरमाए थो फलौला इज़ बलगतिल हुलकुम, चई भला तव्हां पाण खे न सम्झो था त असांखे एॾो नवाब जा आहियूं ऐं असांखे परवाह न आहे, बैंक में पैसा पिया आहिनि, छा थींदो, डॉक्टर असांजा, वकील असांजा, का परवाह ई न आहे, त चए थो चङो भला हलो तव्हां अहिड़ो पाण खे लाट साहब सम्झो था, बेपरवाह सम्झो था, त अलाह चए थो ॿुधो फलौला इज़ बलगतिल हुलकुम, तव्हांजो चाचो, तव्हांजो मामो, को तव्हांजो माइट हाणे मरे थो पियो, साईं बीठा आहियो मथे, पोइ आगा खान में किथे साह थो वञेसि, पोइ अंतुम हैन इज़ीन तंज़ुरून, तव्हां ॾिसोसि पिया था त हाणे साह थो वञेसि, त रब चए थो व नहनु अक़रब इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून, रब चए थो उन माण्हूअ खे, रब चए थो आऊं तव्हां खां बि वेझो आहियां लेकिन तव्हांखे ॾिसण में नथो अचे त मां किथे आहियां। अलाह फरमाए थो फलौला इन कुंतुम गैर मदीनीन, रब चए थो चङो फ़र्ज़ु कयो तव्हां लाट साहब आहियो, तव्हांखे कंहिंजी परवाह कान्हे का, तव्हांखे जाम पैसा आहिनि, अलाह जी तव्हांखे परवाह कोन्हे, अलाह जी अज़मत जी परवाह कोन्हे, हलो तूं जेकॾहिं अहिड़ा आहियो ऐं अलाह जे हिन बादशाहीअ में तव्हां नथा रहो, अलाए कंहिंजे बादशाही में रहो था, हलो जेकॾहिं अहिड़ा आहियो, इंडिपेंडेंट आहियो, पाण खे अलाए छा था सम्झो, त चए थो तर्ज ऊन हा इन कुंतुम सादिक़ीन, साह त हिनखे बचायो न, हे साह थो पियो वञेसि, हिनखे मोटाए ॾियो न साह, जेकॾहिं तव्हां एॾा आहियो, माना तव्हां मजबूर आहियो, तव्हां जे कैसे माज़ूर आहियो अलाह जे आॾो, तव्हां ख़ुदि फ़क़ीर आहियो, कंहिं माण्हूअ खे मुअल जेको माण्हू मरे थो उनखे साह नथा ॾेई सघो, पोइ तव्हां कीअं था चओ त असीं अलाह जी बादशाही में नथा रहूं, अलाह जो चवणु न मञींदासीं। बाक़ी जेको वीचारो गुज़ारे वियो जो ॾोहो कोन्हे, रब चए थो अम्मा इनकान मिनल मुक़र्रबीन, जेकॾहिं हीउ अलाह जे सफ़ा मुक़र्रबीन में आहे, वॾो अलाह जो पहुतल शख़्स आहे, फ़रोहूं व रैहानूं व जन्नत नईम, पोइ इन लाइ ख़ुशबू ईंदी, इन लाइ फ़रिश्ता अचनि था, गुल खणी था अचनि ऐं वञण सां हिनखे जन्नत नईम में वठी वेंदा। अलाह ताला फरमाए थो त तव्हां सां इशू छा आहे, जेके माण्हू पाण खे अलाए छा था सम्झनि, अलाह जी हेॾी अज़मत जे आॾो घुमनि था, अलाह जा मौज़ा ॾिसनि था, उन ते असरु कोन थो थिए, इन्हनि माण्हुनि खे जेके आहिनि से बेहिस जेके थी विया आहिनि, सबबु छा आहे, चए थो बल कज़बू बिल हक़ लिमा जाहुम फ़हूम फ़ी अमरिन मरीज, चए असल में छा आहे त हीउ हक़ जेको क़ुरान आहे, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी तइलीम आहे, जॾहिं हिन वटि आयूं आहिनि, हे मुझी पिया आहिनि। हाणे साईं उहो क्रिश्चियनिटी आहे, हिंदू हिन, अलाए छा आहे, हीउ मौलवी आहे, हीअ आहे, इन मुझ में पइजी विया आहिनि, त इहा चए थो अलाह जे तव्हां मुझी पिया हो। अफ़लम यंज़ुरू इला समा, चए थो पर आसमान ते नथा ॾिसनि, फ़ौक़हूं मथां, कैफ़ बनैनाहा, त कीअं असां उनखे ठाहियो आहे, व ज़य्यनाहा, उन में कीअं असां सींगार कयो आहे, तारा राति जो चिमकनि था, वमा लहुम मिन फ़ुरूज, उन में को एब ॾिसण में अचे थो, को ॾार ॾिसण में अचे थी, किथे कुंड तव्हांखे चिॿी ॾिसण में अचे थी, त अलाह चए थो तव्हां निहारियो। ठीकु आहे, हाणे ब्रेक वठूं था। अलाह जी अज़मत असां ते असरु करे, इन लाइ मूं क़ुर मां राति जो वेही आयतूं कढियूं आहिनि, जंहिंजो मौज़ू हो त अलाह चए थो वमा लकुम ला तरजून लिल्लाह वकारा, त तव्हां अलाह ॾे जेको आहे सो अलाह जी अज़मत खां असरु चवनि था वठो। इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ हिनखे जारी कंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाया ख़त्म भली कार मौज़ू पियो हले, क़ुरान जी हिकिड़ी आयत त वमा लकुम ला तरजून लिल्लाह वकारा, तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां अलाह जी एॾी अज़मत जा खां क़ाइल नथा थियो, तव्हां अलाह जी अज़मत में उमेद नथा रखो, तव्हां अलाह जी हिन अज़मत खां मुतासिर कोन था थियो। इन सिलसिले में मां जेको सो क़ुरान मां कुझु आयतूं कयूं आहिनि जंहिंमें अलाह जी अज़मत ज़ाहिर थिए थी। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो वल अर्द मददनाहा व अलकैना फ़ीहा रवासिय, चए थो ज़मीन खे असां फैलायो आहे, वरी उन में पहाड़ विधा अथऊं, व अम्बतना फ़ीहा मिन कुल ज़ौजिन बहीज, ऐं पोइ उन में ख़ुशनुमा तरकारियूं गुल मेवा पैदा कया अथऊं, तबसिरतूं व ज़िक्रा, इहे बसीरत जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं नसीहत आहे लिकुल अब्दिन मुनीब, जंहिंखे थोरो बि अलाह ॾे मोटण जो या उनजी दिलि अलाह ॾे तवजह करे थी, उन्हनि लाइ वॾी बसीरत आहे। पर जेकॾहिं को हैवान आहे, इंसानी हैवान आहे, इंसानी जेको सो हिकिड़ो जानवर आहे, त उहो त बसि पोइ चवंदो त बसि खाईंदो, हिते चकु हणंदो, हुते कंदो, मखणु खाईंदो, माखी खाईंदो, पर इहा उनखे कॾहिं बि सोच न ईंदी रे शयूं किथां आयूं आहिनि। हिकिड़ो किलो माखीअ जो 60 अलाए कहिड़ा 6 करोड़ माखीअ जूं मखियूं चकर हणनि थियूं, तॾहिं तो किलो माखीअ जो ठहे।
6 करोड़ दफ़ा चकर हणनि थियूं माखीअ जूं मखियूं, तॾहिं तो किलो माखे असां हड़प करे खाई था वञूं। असांखे अलाह जी अज़मत नथी दिलि में अचे त रब साईं फरमाए थो त इहे शयूं तबसिरतऊं व ज़िक्रा लिकुल अब्दिन मुनीब, इन में बसीरत ऐं नसीहत आहे जेको अलाह ॾे मोटे थो, जंहिंजी अलाह ॾे सोच करे थो। व नज़लना मिन समाए मान मुबारकन, आसमान मां असीं बरकत वारो पाणी लाथो, बारिश चाहे तव्हां थरनि खां वञी पुछो त पाणीअ में केॾी बरकत आहे। जॾहिं नथो अचे चवंदा ॾुकर पियो आहे, माना एॾी बरकत आहे जो जेकॾहिं नथो हेठि किरे त उन इलाइक़े में ख़ौफ़ हिरास थी थो वञे, मायूं मायूस थी वञनि, ॿार मायूस थी था वञनि, वीचारा ढगा ढोर मरण लॻनि था। इहा बरकत आहे। अंबतना बि जन्नातियूं, इन थियनि था बाग़, व हबल हसीद ऐं लुइण वारा अन्न, व नख़ल बासिकातिन लहा तलउन नदीद, ऐं उन खां पोइ खजिन जा ड्रिगा ड्रिगा वण ऐं उन जेके गुच्छा आहिनि उहे वेझा। रिज़्क़न लिल इबाद, इहे मुंहिंजे बानहनि जे लाइ इन सभिनी में खाइण जूं शयूं आहिनि। वहियनाहा बिही बलदतन मईता, ऐं इन पाणीअ सां असां मुअल ज़मीन खे जहिड़ो करे था ॾियूं तव्हांखे। कज़ालिकल ख़ुरूज, तव्हांजो मरी क़बर मां बि ईअं ई उथंदव जीअं मुअल ज़मीन जेरी थिए थी। कज़बत क़बलहुम क़ौम नूह व असहाब रस व समूद, चए थो अलाह जे अज़मत मां असर जेकॾहिं नथा वठनि त अॻु में बि क़ौमूं हुयूं जेके नूह जे अलैहिस्सलाम जे में क़ौमूं रस ऐं समूद जूं क़ौमूं बि ईअं कनि। अरब साईं फरमाए थो अल्लाहु लज़ी जअल लकुम लैल लितस्कुनू फी, चए थो अलाह इहो आहे न साॻो जंहिं राति ॾिनी आहे तव्हांखे, जंहिंमां तव्हां निंड करे सुकून था हासिलु कयो। सोचो त राति न थिए त माण्हू चरिया थी वञनि। जेकॾो हिकिड़ो माण्हू आहे भली तव्हां यूट्यूब ॾिसो, रड़ियूं पियो थो करे, छो चए थो मूंखे निंड नथी अचे, रोए थो, वरी वठी ड्रोड़ो थो पाए, वरी दरनि खे मथां थो हणे, निंड नथी अचे। त अलाह तव्हांखे राति ॾिनी आहे त जीअं सुकून हासिलु कयो। वल नहार मुबसरा, ऐं ॾींहं जो वरी रोशनी करे छॾी अथई त जीअं तव्हांखे बल्बनि जी ज़रूरत न पए, तव्हां कमु करे सघो, काठियूं करे सघो, हर काए सघो, धंधा करे सघो। इन अल्लाह लज़ू फज़लिन अलन्नास, इन मां चए थो त अलाह ॾिसो त इंसाननि सां केॾो फज़ल जो मामिलो पियो थो करे। वलाकिन अक्सरन नास ला यशकुरून, लेकिन माण्हू अलाह जूं सभु शयूं इस्तेमालु कंदा पर इन्हनि ते ध्यानु न करण जे करे अलाह जो शुकुर अदा नथा कनि। अक्सर माण्हू अलाह जो शुकुर नथा कनि। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, इहो आहे तव्हांजो पालनहार, ख़ालिक़ कुल्ली शइ, जंहिं हर शइ ख़ुदि पैदा कई आहे। ला इलाहा इल्ला हू, अलाह ताला पंहिंजा सभु पावर सभु फ़ैसिला हू अकेलो थो करे। अन्ना तूफ़कून, तव्हां रब जे दर खे छॾे ॿियनि दरनि ते कीअं था पिनो अलाह खां सवाइ। कज़ालिक, अलाह ताईं फरमाए थो अल्लाहु लज़ी जअल लकुमुल अर्द करारऊं, अलाह आहे जंहिं ज़मीन खे तव्हांजे लाइ करार ॾिनो आहे। मां वेठो आहियां, हे रखियो आहे, लुॾे कोन थो। हालांकि हींअर ज़मीन में टिनि तरीक़नि सां हली रही आहे। पंहिंजे चौधारी पे थी फिरे, वरी सिज जे चौधारी पे थी हले, वरी उहो सॼो सिज सूधो काॾे वञे पियो थो। इहे लखे मेल फी कलाक, यानी हिकिड़े सेकंड में अलाए केतिरा 100 किलोमीटर पे थी करे इहा धरती, पर को लोॾो अचे थो त अलाह फरमाए थो अल्लाहु लज़ी जअल लकुमुल अर्द करारा, जंहिं ज़मीन खे सुकून ऐं करार ॾिनो आहे। वसमा बिनान, ऐं आसमान खे छत कई अथसि। हे असांजे मथां 7 आसमाननि जा तबक़ा आहिनि। हीअ जेके पहिरीं आसमान जे अंदरि इहे 7 तबक़ा आहिनि, इहे जेके ॿाहिरां जेके अचनि थियूं शयूं उन्हनि खे साड़े ख़तमु था कनि। असांखे हिते ज़िंदा रखण जे लाइ ऐं असांखे सिहत ॾियण लाइ इहे 7 तबक़ कमु पिया था कनि। व सवरकुम फअहसन सुवरकुम, ऐं तव्हांखे माउ जे पेट में पैदा कयईं, को कुतो ॿिलो करे कोन पैदा कयईं, भोरड़ो करे कोन कयईं, सुहिणी सूरत ॾिनई। औरत आहे त बहितरीनु चंड जहिड़ी शिकिल अथसि, पुटु आहे तॾहिं बि सुहिणो करे ॾिनई, नकु पंहिंजी जाइ ते सुठो, अखियूं पंहिंजी जाइ ते। वरी रज़क़कुम मिन तय्यिबात, वरी चए थो मूं खाराइण जे लाइ तव्हांखे बहितरीनु शयूं। गॾह जेको आहे सो ढूंढ थो खाए, कुतो जेको सो इहो हॾा थो खाए, ऐं जेके ॿिली छीछड़ा थी खाए, तव्हां ॾाढ़ूं था खाओ, तव्हां गिदरो था खाओ, तव्हां गोश्त था खाओ, तव्हां केलो छिले खाओ था। इहो ॾिनो ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, इहो आहे तव्हांजो पालनहार। फ़तबारक अल्लाहु रब्बुल आलमीन, बेशक बरकत भरी ज़ात आहे जेको सॼे काइनात खे पाले थो। अलम तर अन अल्लाह अंज़ल मिन समाइन मान, अलाह तव्हां ॾिसो था त आसमान मां अलाह पाणी नाज़िल थो करे। फसलकहु यनाबी फिल अर्ज़, इन पाणीअ जे करे चश्मा ऐं नहरूं निकिरी पवनि थियूं। सुम युख़्रिज बि ज़रा, वरी इन पाणीअ मां ज़रात पैदा थो करे। मुख़्तलिफ़न अलवानहू, जंहिंजा रंग मुख़्तलिफ़ आहिनि। सुम यहीज फ़तरा मुसफ़रा, वरी उहा सॼी उमिरि लाइ कान बनी बीहंदी, कुझु वक़्त खां पोइ सड़ी वेंदी, पीली थी वेंदी। सुम यजलु हुतामन,
पोइ चूरो चूरो थी उॾामी ॿनियूं ख़ाली थी वेंदियूं त जीअं तव्हां वरी ॿिज विझी नई ज़मीन पोखियो। इन फ़ी ज़ालिक ज़िक्रा लिउलिल अलबाब, सियाणनि माण्हुनि लाइ, सम्झ वारनि माण्हुनि लाइ इन में निशानियूं आहिनि। रब साईं फरमाए थो वमन नुअम्मिरहू नुनकिसहू फ़िल ख़ल्क़, चए थो तव्हां था चओ न असीं मरूं न, सॼो ॾींहुं डॉक्टरनि ॾे डोड़ूं था त मतां बचूं, 80 साल थी विया आहिनि तॾहिं बि चवंदा अञा 20 साल जीअरूं। लेकिन रब चए थो वमन नुअम्मिरहू नुनकिसहू फ़िल ख़ल्क़, जंहिंखे जेॾी वॾी उमिरि ॾियां थो उनखे मां बनावत में उल्टो कयां थो, ॿारु थींदो वेंदो, मेमरी ख़तमु। हाणे जेको आहे सो मां 67-68 साल जो थी वियो आहियां त केतिरियूं ॻाल्हियूं नाला विसरियो था वञनि। छा आहे माना हींअर बनावट उल्टी पई थी थिए, इन लाइ त जॾहिं अञा उमिरि वञे त इंसानु एतिरो थी वञे त चए त हाणे बचो ई कुझु कोन्हे, न जिस्म में ताक़त आहे न मेमरी आहे, भली हाणे अलाह खणी वठे त परवाह न आहे। माइट ऐं पुट बि चवंदा त हाणे बाबो पोड़ो थी वियो, वीचारो हली बि कोन थो सघे, जे गुज़ारे वेंदो त ॾाढो सुकून सां रहंदो। इहो आहे अलाह जी फिलासफ़ी, इहा आहे अलाह जी जेका सतरी। चए थो वमन नुअम्मिरहू नुनकिसहू फ़िल ख़ल्क़, जंहिंखे मां वॾी उमिरि ॾियां थो बनावत में उल्टो कयां थो। अफ़ला यअक़िलून, पोइ इन में तव्हांखे सम्झ नथी अचे त हीअ दुनिया रहण जी जाइ कान्हे का। अवलम यरो अन्ना ख़लक़ना लहुम मिम्मा अमिलत ऐदीना अनामन, छा इहो नथा ॾिसनि त असां पंहिंजे हथनि सां तव्हांखे इहे जेके घर जा पालतू जानवर मेंह बकरी डगियूं इहे तव्हांजे लाइ मूं ठाहियूं। इहे सभई 8 जोड़ा जन्नत मां हेठि लथा आहिनि। फ़हम लहा मालिकून, ऐं तव्हांजा मालिक थी वेठा आहियो। व ज़ललनाहा लहुम, वरी न सिर्फ़ु एतिरो पर मां उन्हनि खे उन्हनि जानवरनि खे अहिड़ी जीन विधी आहे जो तव्हांजा मुती थी था वञनि। बकरी तव्हांजे पोयां डुकंदी, उठ तव्हांजे पोयां हलंदो, ढगो तव्हांजे पोयां हलंदो, विढ़ंदा कान तव्हां सां। शींहुं हूंदो अजहण, बगड़ रुगो बगड़ा, उनखे त तव्हां पोयां हलाए ॾेखारियो, यकदमि हमलो कंदो तव्हांजे मथां। पोइ ज़ललनाहा लहुम फ़मिनहा रुकूबुम, केतिरनि जे मथां तव्हां चढ़ो था, व मिनहा याकुलून, ऐं केतिरनि खे तव्हां खाई बि वञो था। वलहुम फ़ीहा मनाफ़िअ व मशारिब, इन्हनि जानवरनि में तव्हांजे लाइ फ़ाइदा आहिनि, पीअण जूं शयूं आहिनि। अफ़ला यशकुरून, पोइ बि तव्हां अलाह जो शुकुर नथा था कयो। हुवल्लज़ी जअल लकुम लैल लिबासऊं, अलाह हिन राति खे तव्हांजो लिबास ठाहियो आहे। व नौम सुबाता, ऐं निंड तव्हांजे लाइ सुकून जो सबबु आहे। व जअल नहार नुशूरा, ऐं ॾींहुं जेको तव्हांजे लाइ रोशन कयो थी त उथी घुमी फिरी कमकार करे सघो। हुवल्लज़ी अरसल रियाह बुशरम बैन यदई रहमती, अलाह जेको सो बारिश खां अॻु में थधियूं हवाऊं थो मोकिले त तव्हांखे अचे ख़ुशख़बरियूं ॾिसनि, मुबारकूं ॾियनि त मींहुं अचण वारो आहे। व अंज़लना मिन समाए मान तहूरा, ऐं पोइ आसमान मां पाक पाणी जेको सो नाज़ुल करे थो। लिनुही बिहिल बलदतन मईतऊं व नुस्कीहू मिम्मा ख़लक़ना अनाऊं व अनासिया कसीरा, पोइ मोल ज़मीन खे पाणी जहिड़ो थो करे, ऐं उहो पाणी असां पियारियूं था जानवरनि खे ऐं केतिरनि इंसान उन्हनि में। अलाह फरमाए थो त जेको आहे सो हुवल्लज़ी मरजल बहरैन, अलाह ताला जेको सो मिठे ऐं खारे पाणी जे विच में विथी करे छॾी आहे। हाज़ा उज़बुन फुरातुन, हीउ मिठो ऐं साफ़ु पाणी आहे। व हाज़ा मिलहुन उजाज, हे सफ़ा खारो पाणी आहे। व जअल बैन मां बरज़खऊं व हिजरन महजूरा, इन ॿिन्ही खे पाण में मिलण थो ॾिए, उन जे विच में हुन का भित हणी छॾी आहे, न त असांखे नलके जो पाणी मिठो मिली नथो सघे, छो त ज़मीन पोरी आहे, खारो पाणी मिली वञे। हुवल्लज़ी ख़लक़ मिनल माए बशरा, अलाह ताला इन पाणीअ मां जेको इंसान जे जिस्म मां निकिरे थो, इन्हीअ मां इंसान खे ठाहे थो। फ़जालहू नस्बऊं व सेहरा, पर इंसान खे हिकु वण वांगुरु अंबु करे कोन थो लाहे, बल्कि फ़जालहू नस्बऊं व सेहरा, इनखे अबो ॾाॾो जो उहो अबा ॾाॾा उहा रिलेशनशिप ॾिए। व सेहरा वरी ज़ाल जे सां पणिजे थो, वरी उन ख़ानदान सां हिनखे रिलेशनशिप ॾिए थो, त माण्हू हिन मुआशिरे में आराम सां हले थो। ज़ाल जा माइट, पीउ जा माइट, ऐं पोइ हर हंधि हुनखे माइटी मिले थी, माण्हू हुनखे सुञाणनि था। वकान रब्बुक क़दीरा, बेशक अलाह ताला हर शइ जो क़दुरु करे थो। इन्नहू लक़ुरानुन करीम, हीउ जेको अलाह ताला ॻाल्हियूं तव्हां ॿुधो था, चए थो इहो क़ुरान करीम आहे। फ़ी किताबिन मकनून, इहो लोहे कलम में पियल आहे। ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, इन क़ुरान खे उते फ़रिश्तान खां सवाइ ॿियो केरु शैतान नथो छुई सघे, ताहिर माण्हू हिनखे छुई सघनि था। तंज़ील मिन रब्बिल आलमीन, इहो नाज़िल कयो आहे रब्बिल आलमीन जे तरफ़ां। पोइ अलाह थो चए त हेतिरो क़ुरान हींअर तव्हां ॿुधो आहे न, चए थो अफ़ बिल हाज़ल हदीस अंतुम मुदहिनून, छा हेतिरियूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ बि तव्हां पोइते थींदव ऐं तव्हां ढिला थींदव, इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कोन कंदव। या वतजअलून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़िबून, या इन ॿुधण खां पोइ तव्हांजो हिसो इहो आहे जो हिनखे कूड़ो सम्झंदव। माना तव्हांजी कमाई इहा आहे। हिकिड़ो माण्हू वञे थो शहर में कमाइण, ऐं शाम जो जेको सो लिडियूं मेड़े अचे घर रखे त मां हे कमाए आयो आहियां, त माण्हू छा चवंदसि, चवंदो बड़ा चरियो थियो आहीं, वेह मज़ूरी कर, तूं पैसा कमाया, गोभी वठी आहे, लिडियूं खणी आयो आहीं। त अलाह असांखे चए थो त तव्हां हीउ क़ुरान ॿुधो आहे,
त हाणे तव्हांजो बि ईअं ई सम्झो ॼणो लिॾूं था खणो, माना हिन मां तव्हांखे इहो हासिलु थियो जीअं लिॾ खई अथव, पर हिते लिॾ जो लफ़्ज़ कोन्हे, मां रुॻो मफ़हूम थो बयानु कयां। असली तर्जुमा व तजअलून रिज़्क़कुम, हिन ॿुधण खां पोइ तव्हांजो हिसो इहो आहे अन्नकुम तुकज़िबून, तव्हां हिन ॻाल्हियुनि ते कनि कोन था ॾियो, इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झो कोन था। रब साईं फरमाए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, छा तव्हां क़ुर खे सम्झी अमल छो था कयो, क़ुर पाक खे सम्झी इन ते अमल छो था कयो। अम अला कुलूबिन अक़फ़ाला, छा हिननि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि। असां हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली का। क़ुर पाक जो पावर ॾिसो था न तव्हां, इंसान जे जिस्म खे लोॾे थो छॾे। छा अहिड़े अलाह खे असां उनजी अज़मत जा क़ाइल न थींदासीं? छा अहिड़े रब जंहिं हीउ कम थो करे, छा उन रब जो असीं चयो न वठंदासीं? ऐं मां थोरियूं आयतूं वरी पोइ ते खणी सम्झाइण लाइ तव्हांखे मां ॾसियां थो त जीअं मिसाल तौरु रब साईं फरमाए थो वल्लज़ी ख़लक़ मिनल माए बशरा, इंसान खे पाणीअ मां थो ठाहे न। पाणी जेको मर्द जो पाणी आहे उन में हिकिड़ो नंढिड़ो बेदो आहे, उहो एतिरो नंढिड़ो आहे जो सुईअ जे चुंभ ते बि लख ॿ लख बेदा अची वञनि। उन पाणीअ मां इंसान जी सॼी जेनेटिक कोड आहे। ऐं न सिर्फ़ु उन खे इंसान खे पाणीअ पैदा करे थो, पर उनखे इन धरतीअ में ज़िंदगी गुज़ारण लाइ फ़जालहू नस्बहू व सिहरा, हुनखे ॾाॾंग ॾिए थो, चाचा ॾिए थो, वरी हेॾां वरी ज़ाल जे तरफ़ां जेके से पंहिंजो सहरा ॾिए थो, ऐं पंहिंजो साला ॾिए थो, माना ख़ानदान। ॿुधायो हिकिड़ो माण्हू अचे हिते वेहे, न उनजो को हीउ रिश्तो हुजे न हीउ रिश्तो हुजे, इहो त वीचारो सफ़ा ईअं बेनंग घुमंदो वधंदो, उनजो को हूंदो ई कोन। ख़ासि तौर जेके असांजा माण्हू हितां माइग्रेशन करे वञनि था पोइ अमेरिका लंडन इन में शौक़ में, पोइ उनजी हालति छा आहे हुते, न अॻु न पोइ, ऐं ईअं वेठा आहिनि बसि बर्गर खायो, कमरे में थधो थियो वेठा आहिनि, कहिड़ी लाइफ आहे। ऐं इहो बर्गर भला छाजो आहे? असांखे अलाह ताला पंहिंजे मुल्क में पैदा कयो आहे, इहो कंहिं पैदा कयो आहे, कंहिं चॉइस कयो आहे त शफ़ी अहमद लाखो पाकिस्तान में सिंध में पैदा थिए, मां त न कयो आहे, रब मूंखे कयो आहे न। हालांकि किन ते मूंखे शैतान लॻो, मां यूके मां चार्टर्ड इंजीनियर आहियां, मां यूरोप मां यूरो इंजीनियर आहियां, मां वटि उहे डिग्रियूं आहिनि, मां वञा त हिकिड़े 5 मिंट वञी रहां, पर मां चयो मां छो वञा, हिते मुंहिंजो मुल्क आहे, मुंहिंजी सिंध आहे, मां हिते प्रोजेक्ट कंदुसि, ईमानदारी सां कंदुसि, मां ख़ुशि थींदुसि, मुंहिंजो देश सां मूंखे ख़ुशबू थी अचे पंहिंजे वतन मां, मां छो छॾे वञी अमेरिका में वेहां, जॾहिं की मूंखे प्रेशर हो। मूं ॿारनि खे चयो असां न वेंदासीं। हा, हालांकि मुंहिंजी न्याणी कैनेडा में हाणे हफ़्तो खनि वियुसि, मूंखे मज़ो ई न आयो, पराओ देश आहे, मां अचे पंहिंजे देश में वेठो आहियां। त इहा जेका रब असांखे ॾाॾंग ॾिए थो ऐं घरवारीअ जा माइट ॾिए थो, वकान रब को क़दीर आहे, बेशक अलाह ताला जेको आहे सो इहो हर शइ खे इन हिसाब सां करे थो। हाणे जेको हीउ क़ुर तव्हां ॿुधो आहे, रब चए थो इन्नहू लक़ुरानुन करीम, हीउ क़ुर शरीफ़ में करीम आहे, फ़ी किताबिन मकनून, इहो लोहे कलम मां निकिरी आयो आहे कुझु हिसो, ला यमसू इल्लल मुतहरून, ऐं इन्हीअ खे फ़रिश्तनि खां सवाइ उतां केरु हथु नथो लाहे सघे। न त चवंदा आहिनि न त शैतान बि ॿुधी ऐं पहुचाए थो, शैतान जो कमु ई न आहे जो क़ुर खे पहुची सघे। तंज़ीलु में रब्बिल आलमीन, हीउ क़ुर शरीफ़ कंहिं लाइ नाथो आहे जंहिं हिन काइनात खे पैदा कयो आहे। क़ुर जो आथर या क़ुर जो जेको आहे कलाम उन्हीअ जो आहे जंहिं काइनात पैदा कई आहे। त रब चए थो अफ़ बिहादल हदीस अंतुम मुदहिनून, पोइ छा हीउ क़ुर ॿुधण खां पोइ तव्हां ढिला थी वेंदव, पोइते थी वेंदव, सुस्त थी वेंदव, ध्यानु न ॾींदव, छा ईअं कंदव? जीअं मिसाल तौरु स्टोरियूं ॿुधबियूं पोइ ॿुधी वरी कन न कबो आहे, कन टार, छा त क़ुर में कन टार कंदव? तजअलून रिज़्क़कुम अन्नकुम तुकज़िबून, ऐं तव्हां हेतिरे ॿुधण खां पोइ तव्हांजी कंट्रीब्यूशन, तव्हांजो इहो हिसो आहे त चयो मौलीअ जूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़े फ़िरके जूं ॻाल्हियूं आहिनि, माना तव्हां हिनखे ईअं सम्झंदव, नज़रअंदाज़ कंदव क़ुर जी आयतुनि खे, कूड़ो सम्झंदव। अलाह फरमाए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान अम अला कुलूबिन अग़फ़ालुहा, लफ़्ज़ी तर्जुमो आहे त हिन क़ुर ते उहे तदब्बुर छो नथा कनि, छा दिलनि ते ताला अथनि, लेकिन तदब्बुर जी जेका माना थी अचे उहा आहे अमल। मां केतिरनि अरबी क़ुराननि खे उनजी तफ़सीर में ॾिठो आहे, अफ़ला यतदब्बरून माना अफ़ला यालमून, या हिन ते क़ुर ते अमल छो नथा कनि, यानी त हिन क़ुर ते अमल छो नथा कनि। असल शइ आहे असांजूं, ॾिसो न, असांखे वॾा आलिम कोन्हियूं, असांजो तदब्बुर क़ुर ते आहे, उन ते अमल करणु।
मिसाल तौरु अलाह साईं चवे थो सूअर जो गोश्त न खाओ। हाणे आलिम हूंदा आहिनि उहे त इन ते चवंदा सूअर जो गोश्त छो नथो खाइजे, उन में कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, 100 बीमारियूं कढंदा, पोइ हथ जूं ऐं कुझु हथ जूं टाईंदा, कुझु कीअं वरी साबित कंदा त अलाह वाह जी ॻाल्हि कई आहे, अलाह सही कयो आहे। अड़े बाबा इहा ॻाल्हि न आहे। थी सघे थो सूअर जो गोश्त खाइण में लज़ीज़ हुजे, थी सघे थो ॿकरीअ खां सिहतमंद हुजे, असांखे कहिड़ी ख़बर। असां त इन लाइ नथा घुरिजूं, अलाह चयो त न खाओ। इहा आहे हिकु आम माण्हूअ जी क़ुर जी ताबीर कि भई मूंखे अलाह चयो आहे न खा, मां नथो खां, ॻाल्हि ख़तमु। हाणे उन में जेके ॿिया माण्हू उन में चवनि हिन जे करे नथो ख़राबी आहे, ऐं सुभाणे उहा साबित थिए ॻाल्हि कूड़ी आहे साइंटिफिकली, हिन में का ख़राबी, पोइ खाइणु शुरू कंदासीं। त अफ़ला यतदब्बरून माना क़ुर ते अमल छो नथा कनि, छाजे दिलनि ते ताला आहिनि। दिलनि ते ताले जो मतिलबु आहे त क़ुर जी आयत असर ई कान थी करनि। हा, माना कोन कंदा त असर ई कान थींदी, माना कंदा त ख़बर पवंदनि त अलाह छा थो चए। अलाह सी फरमाए थो वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी लहु, हीउ क़ुर शेर व शाइरी न आहे, ऐं न को अलाह जे रसूल शान शान वटि आहे त उनखे शेर सेखारिजे, लफ़्ज़ ठाहे। इन हू इला ज़िक्रूं व क़ुरान मुबीन, बल्कि हीअ नसीहत आहे ऐं चिटो क़ुर आहे। शाह लतीफ़ बि शेर कोन चयो आहे, चई त जे तो बेतब आहियां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन प्रियासंदी पाॾे, चए थो मां शेर कोन चयो आहे, ऐं त क़ुर जो तर्जुमो कयो आहे। शाह साहब क़ुर जे आयतुनि खे सवली सिंधीअ में बयानु कयो आहे। शाह लतीफ़ जा उहे शेर जेके क़ुर सां मिलनि था, इहे संदसि पका शेर आहिनि। उहो शेर जेको शाह जो क़ुर जे कंहिं आयत सां नथो मिले, मां इन ते शक कंदुसि त इहो थी सघे थो कंहिं विधो हुजे, छो त संदसि दावा आहे जेके जे साॻे नमूने सां अलामा इक़बाल, उहो बि हिकिड़ी इल्हामी शाइरी आहे हुनजी, जंहिं हिन क़ुर खे खोलियो आहे। लियुनज़िर, छाजे लाइ क़ुर शरीफ़ अलाह साईं ॾिनो आहे? लियुनज़िर मन कान हयऊं वई हिकल कौलिल काफ़रीन, हीउ क़ुर आयो आहे उन्हनि जे लाइ जेके अञा मुआ न आहिनि, जंहिंजो साहु आहे, जेके ॿुधनि था, जेके सम्झनि था, जेके अमल करे सघनि था, उन्हनि खे डिॼाइण वास्ते, मोलनि खे डिॼाइण वास्ते कोन आयो आहे, छो त मोह मरी वियो, हुनजो दफ़्तर क्लोज़ थी वियो। लियुनज़िर, हीउ क़ुर ख़बरदार करण लाइ आहे मन कान हयऊं, जेके जेरा आहिनि अञा मुआ न आहिनि। तंहिंजे करे मोलनि जो क़ुर सां को तालुक़ु कोन्हे। हे जेको माण्हू मोलनि सां क़ुर खे जोड़ींदा आहिनि, को फ़ाइदो कोन्हे को, छो त क़ुर हिकिड़ो कोर्स जो किताबु आहे, जंहिंमें अलाह चए थो हीउ कयो, हू न कयो, हीउ कयो, हू न कयो। हाणे जेको मरी वियो उन खे क़ुर ॿुधण सां फ़ाइदो कोन थींदो, अमल ई कोन करे सघंदो। जेको माण्हू क़ुर ते अमल नथो करे सघे त उनखे को फ़ाइदो कोन पवंदो। तंहिंजे करे क़ुर कंहिंजे लाइ? सिर्फ़ु जेरनि जे लाइ। युनज़िर मन कान हयऊं, जेके ज़िंदा आहिनि, जेके मोल न आहिनि, उन्हनि खे ख़बरदार करण लाइ क़ुर आयो आहे। वई हिकल कौलिल काफ़रीन, ऐं उहे माण्हू जेके जहन्नम में वञनि था, उन जे मथां क़ुर हुजत क़ाइमु कंदो त असां त तव्हांखे ॾसियो हो, क़ुर त में सॼियूं ॻाल्हियूं लिखियलियूं। अलाह चवंदो मूं तव्हांखे सभु सीन ॾसिया, जहन्नम जे दरवाज़े ते दारोगा तव्हांखे छा चवंदा, तव्हां अंदरि वेंदव त तव्हांखे दारोगा छा चवंदा, हिक ॿिए खे गुनाहगार कीअं लानतूं विझंदा, वरी जेके हिननि खे कूड़ा पीर या कूड़ा वाइज़ कंदड़ हिननि खे गुमराह कयो माण्हुनि खे, ऐं बिदअत ऐं शिरकनि में विधो, उहे जेके से माण्हू उन अलाह खे चवंदासीं हिननि असां ते ज़ुल्म कयो, असांखे ॾींहं राति असांखे गुमराह कयनि, इन्हनि खे त सज़ा ॾे। इहे जहिड़ा बि क़ुर एडवांस में ॾसिया आहिनि। पोइ उन खां पोइ बि जेकॾहिं असां चऊं त जेको आहे सो इहो क़ुर इंफॉर्मेशन असांखे न ॾिनी, उहा इहा हिकल कौलिल काफ़रीन, त इन्हनि काफ़रनि जे मथां जेकी जहन्नमी न उन जे मथां हुजत थींदी, त अलाह ओॾीमहिल हिकु हिकु ॻाल्हि ॾेखारी वेंदी, ॾिठव तव्हांखे क़ुर हीउ चयो हो न, तव्हां छो न कन ॾिनो। हता के दारोगा पुछंदा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम, तव्हां ॾे छा तव्हां ॾे को रसूल कोन आहे जंहिं अलाह जे क़ुर जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं? त चवंदा हा ग़लबत अलैना शिक़वत न, चई साईं भई छा कयूं, असां असीं निभाग आहे, असांजे मथां निभाग चढ़ी वियो। अलाह ताला फरमाए थो सियाणो माण्हू केरु आहे? अल्लज़ीन यस्तमीउनल कौल, जेको क़ुर पाक खे, जेको अलाह जो कलाम आहे, माना इन जो मतिलबु अलाह जी ॻाल्हि खे तवजो सां ॿुधे। अल्लज़ीन यस्तमीउनल कौल जो मतिलबु आहे त उहे जेके अलाह जे कलाम खे, अलाह जी गुफ़्तगूअ खे कनु ॾेई ॿुधनि, फ़यत्तबिऊन अहसन, ऐं पोइ सुठे तरीक़े सां अलाह जे ॿुधायल हुकुमनि ते अमल कनि। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, जिन अलाह जे कलाम खे कनु ॾेई ॿुधो ऐं उन ते अमल कयो, अलाह चए थो इहे ई आहिनि जिन खे रब हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुम उलिल अलबाब, इहे ई आहिनि जेके माण्हू सियाणा आहिनि। बाक़ी आख़िरी आयत आहे, रब साईं फरमाए थो इन लज़ी नरतदू अला अदबारहिम मिन बाद मा तबय्यन लहुमुल हुदा, चए थो हिन हेॾे चिटे क़ुर जे ॿुधण खां पोइ बि जेके माण्हू पुठी था ॾियनि, यार छॾ ॿोली वेझी ॻाल्हि आहे, छॾ हाणे कहिड़ी ज़कात कमायूं असां, वरी ज़कात माण्हुनि खे ॾियूं, महिनत सां त कमायूं था, माना एॾियूं तबय्यन लहुमुल हुदा, जॾहिं की उन्हनि खे क़ुर जी हिदायत चिटी करे उनजो आॾो पेश कयो, उन जे बावजूद बि पुठी ॾियनि था। इहे केरु आहिनि? अशैतान सव्वल लहुम,
उहे आहिनि जिन ते शैतान पंहिंजो असरु करे विया। व अमला लहुम, ऐं हुननि खे बिज़ी करे छॾियो अथई दुनिया में। त हाणे ॿियो कारखानो ठाहियो, ॿी बनी वठो, हीअ कयो, हीअ वठो, हू गाॾी वठो, हू वठी वठो, बिज़ी करे छॾियो अथई हिन दुनिया जे चकरनि में। इन जे मथां त इहे उहे माण्हू आहिनि जिन खे शैतान कब्ज़ो करे विया ऐं हुननि खे हिन दुनिया जे चकरनि में बिज़ी करे वेठो आहे। इहो आहे जेका क़ुर जी मां आयत पढ़ी, वमा लकुम ला तर्जून लिल्लाह वकारा। तव्हां हेॾी अलाह जी अज़मत तव्हां ते असरु कान थी करे, तव्हांखे वेसाह कोन थो थिए अलाह जी अज़मत ते। ऐं हे जेके मूं तव्हांखे आयतूं इन लाइ चूंडे ॿुधायूं आहिनि त जीअं असांखे अलाह जी अज़मत असांजे दिलि में वेहे, त असां हुन जे क़ुर खे कनु ॾेई पंहिंजी ॿोलीअ में ॿुधूं, उन ते अमल कयूं ऐं अलाह जो हर लम्हो शुकुरु अदा कयूं जो संदसि महिनत सां थियल शयुनि खे असीं खाई पंहिंजी ज़िंदगी जेको हयात क़ाइमु रखूं था। अल्लाह ताला खां दुआ आहे कि अल्लाह सां असांखे इन ॻाल्हि जी सम्झ अता फ़रमाए। हीउ प्रोग्राम इनशा अल्लाह सुभाणे छंछरु ॾींहुं सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो। उन खां अलावा हीउ फेसबुक ते बि अपलोड थींदो। हीअ जेका पोयां लॻल आहे पंहिंजो